खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। रिपोर्ट शाहजहान। योम यकजहती कश्मीर के हवाले से पूरे मुल्क जी घारों में भी कश्मीर डे मल्हायो वियो। दामोनाज़ रॉयल स्कूल घारो नंबर 1 में पिण हिन ॾिहाड़ जी मुनासिबत सां तक़रीब मुनक़द कई वई। ॿारनि ऐं उस्तादनि चयो त 5 फरवरी कश्मीर डे ते असांखे अज़म करणु घुरिजे त असीं पंहिंजे कश्मीर भाइरनि जी आज़ादी ऐं जंग में उन्हनि सां कुलो कुले सां मिलाए पहंदासीं। हिननि वधीक चयो त 1947 खां अॼु ताईं कश्मीर जो मसइलो हल न थी सघियो, जंहिंजी सभ खां वॾी वजह मुसलमाननि जी ना इत्तफ़ाक़ी आहे। जेसीं ताईं सभई मुसलमान मुल्क गॾिजी कश्मीर जे हक़ में आवाज़ बुलंद न कंदा तेसीं ताईं कश्मीर आज़ादु न थींदो। पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम भारत जे तरफ़ां कश्मीर ते गैर क़ानूनी ऐं गैर इख़लाक़ी कब्ज़े जे ख़िलाफ़ पंहिंजे कश्मीरी भाइरनि भेनरुनि सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह तमामु जल्द कश्मीर आज़ादु थींदो ऐं भारतीय ज़ुल्म जो ख़ात्मो ईंदो। हिननि वधीक चयो त कश्मीर जी अवाम जी क़ुर्बानीनि खे सलाम पेश करियूं था ऐं संदन हक़ ख़ुद इरादियत जी मुकमल हिमायत करियूं था। आलमी बिरादरी खां मुतालबो कयो वियो त हू बरसगीर जे वरहागे जी अणपूरी एजेंडा खे मुकमल कंदे कश्मीर जी आज़ादी लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा। हमारा आजादी ये लफ्ज़ प्यारा आजादी बड़ी इज्जत वाला है आजादी। ममता से पूछो शफ़क़त बोली, भाइयों से पूछो गैरत बोली, बहनों से पूछो अज़मत बोली। ये हक है हमारा आजादी, तू कैसे न देगा आजादी, तेरा बाप भी देगा आजादी। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम है अकबर है। मेरी आज की तकरीर का अनवान है वादी कश्मीर।